हाणे वरी लॉकडाउन लगी वियो, सब वही निंड करियो। निंड न कयो, घणी निंड कई थव, होशियारी वठो। अरे जानी मां सच पियो ॻाल्हायां, न्यूज़ वारो आहियां। तू शैताननि जी नानी आहीं। अहम खबर से आपको आगाह करते चलें कि पाकिस्तान में टिकटॉक ऐप को बैन किया हुआ है। यार अभी तक खोलते ही नहीं है। पाकिस्तान में सख्त लॉकडाउन, नरम लॉकडाउन, स्मार्ट लॉकडाउन, मुकम्मल लॉकडाउन, हफ्ता इतवार लॉकडाउन। कोरोना जो पाकिस्तान में अची मथो ही फिरी वियो आहे। सिंध जे कहिड़े कहिड़े शहर में मुंहिंजा दोस्त मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहिनि। कॾहिं अव्हां सां गॾिजी होटल ते चांहि जो ऑर्डर त ॾियां, उस्ताद ॿ कट खणी आ। रात जो 1 बजे मैसेज आयो त टिकटॉक बैन थी वई। पोइ अॻिते छा थियो? उस्ताद नगर बेजे वारा हेतिरा ॾींहं गुज़री विया पर माशूक दुबई न पहुची सघियो। उन जे करे खुशबूअ शादीअ जो इरादो ई कैंसिल करे छॾियो। हल माशूक, दुबई की अरमा पाकिस्तान में ही बह गए।